अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब दो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। मुल्क में वधड़ महंगाई खिलाफ पीडीएम पारां कराची के सदर वाले इलाके में रीगल चौक ते मौलाना फजल रहमान की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज में वडे अंग में कारकुन अगवान शरीक। एहतजाज में नून लीग अगवान शाहिद खान अब्बासी, महमूद खान अचकजई, नेशनल पार्टी जो सरबराह डॉक्टर अब्दुल मालिक बलोच, मौलाना अब्दुल गफूर हैदरी, शाह मोहम्मद शाह, मुफ्ता इस्माइल ऐं ॿिया अगवान भी शरीक। मौलाना फजल रहमान ऐं ॿियनि अगवाननि जो चवणु आहे त मुल्क में महांगाई सबबि माण्हू आपघात करे रहिया आहिनि ऐं मुल्क मुआशी तौर ते ॾेवालपणे जो शिकार थी वियो आहे। नाअहल हुक्मराननि मुल्क खे IMF जी झोलीअ में विझी छॾियो आहे। नालाइक़ हुक्मराननि मां अवाम जी जल्द जिंद आजी कराई वेंदी। अवाम जी तकलीफ़ुनि जो हल रुगो मुल्की निज़ाम खे आइन जे रस्ते ते हलाइणु आहे। TLP सां मुआहिदो थी चुको आहे, मां मुआहिदे में शरीक न हुयुसि। TLP सां थियल मुआहिदो कुछ ॾींहनि में अवाम साम्हूं अची वेंदो। TLP खे पंजाब हुकूमत जे चवण ते कलदम करार ॾिनो हो। शहबाज शरीफ ऐं फवाद हसन फवाद जा नाला ECL में शामिल आहिनि। जलसा जुलूस करणु अपोज़िशन जो हक़ आहे। ही माण्हू इलेक्शन मुहिम हलाए रहिया आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। सखर जी एहतिसाब अदालत आमदनी खां वधीक असासा रखण वारे केस में PP अगवान खुर्शीद शाह जे पुट MP फरूख शाह जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत 1 करोड़ रुपयनि एवज़ फरूख शाह जी ज़मानत मंज़ूर कई। एहतिसाब अदालत ख़ुराक खाते में करप्शन केस में PP सिंध जे सदर निसार खोड़े जे 10 लाख रुपयनि एवज़ 18 दिसंबर ताईं उबूरी ज़मानत करे वरिती। निसार खोड़े अदालत में पेश थी वकील फारूक एच नाइक मार्फत ज़मानत वारी दरख़्वास्त दाख़िल कई हुई। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जी सदारत हेठि आला सतही इजलास ॾखण बलोचिस्तान तरक़ियाती पैकेज ते अॻु बढ़ाई जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर-ए-आज़म पारां बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जी सरबराही में एपेक्स कमेटीअ जो इजलास न थियण ते ॻणतीअ जो इज़हार। वज़ीर-ए-आज़म हिदायत कई आहे त तुर्बत एयरपोर्ट खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे ऐं गवादड़ तोड़े तुर्बत में 2 नर्सिंग कॉलेजिस जल्द खां जल्द तामीर कया वञनि। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं साजिद जोखियो जे धाबे जी वेझो ॻोठ आचर सालार अहमद मक़तूल नौजवान नाज़िम जोखियो जे वारसनि सां उज़र ख़्वाही। सईद गनी जो चवणु आहे त नाज़िम जोखियो जे क़त्ल ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर समेत पार्टी मुज़म्मत कई आहे। नाज़िम जोखियो जे कुझु खे ख़ातिरी करायूं था त सिंध हुकूमत साणनि गॾु आहे। हीउ कंहिं हिक जो ज़ाती फेल हो, उन सां पार्टीअ जो को तालुक़ न आहे। सीनियर सियासतदान अॻूणे MP ॼाम मदद अली जी ॼाम नवाज़ अली में पहिरीं वरसी। ॼाम मदद अली जे फर्ज़ंद नवाब ॼाम ज़हीर अली ख़ान जी पग वारी रस्म में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी शिरकत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ॼाम मदद अली बहितरीन सियासतदान हो। संदसि लाड़ाणे सां मुल्की सियासत में जेको ख़ाल पैदा थियो आहे उहो वरियनि ताईं भरिजी न सघिबो। ॼाम मदद अली PP जो सचो कारकुन हुयो। उम्मीद आहे त संदसि ख़ानदान उन जे नक्शे क़दम ते हलंदे अवामी ख़िदमत खे तरजीह ॾींदो। ऐं मुल्क जो नामियारो अदाकार सुहेल असगर डिघो अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। सुहेल असगर 1.5 साल खां बीमार ऐं गुज़िरियल 1 हफ़्ते खां अस्पताल में इलाज हेठो। मरहूम अदाकार जी जनाज़े निमाज़ सुभाणे टिपहरी जी निमाज़ खां पोइ बेहरा टाउन लाहौर में अदा कई वेंदी।